पीटीआई के मरकज़ी सॾ ते इस्लामाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में इलेक्शन कमीशन जे ऑफिसुनि ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरा करे चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। इस्लामाबाद में पीटीआई जे कारकुननि अंदलीब अब्बास जी अॻवाणीअ में इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां एहतजाज कयो, जंहिं दौरान पुलिस कारकुन खे रोकण जी कोशिश पिणु कई, पर कारकुन रुकावटूं टोड़े इलेक्शन कमीशन जे ऑफिस पहुता। कराची में पीटीआई के कारकुनन एमपीए हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जी अॻवाणी में सूबाई इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। भटियारी में तहरीक इंसाफ़ के कारकुनन पीएस 59 जे उम्मीदवार अब्दुल रज़ाक खोसो, पीटीआई यूथ विंग के अॻवान दीपक कुमार जेरामाणी की अॻवाणीअ में इलेक्शन कमीशन के ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उमरकोट में पीटीआई कारकुनन डॉक्टर अली नवाज़ शाहानी, वकील ज़ुल्फ़कार गज्जू, फैज़ मोहम्मद गेलरो जी अॻवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो आहे। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर जानिबदाराना पॉलिसी इख़्तियार करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी बी टीम थी कमु करे रही आहे। हुननि चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त पार्टीअ सां बग़ावत कंदड़ मेंबरनि खे नाअहल करार ॾेई मुल्क में जल्द खां जल्द साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि।